राम सुमर प्रभात मेरे मन, 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 राम सुमर राजा राम सुमर। सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप आद सत्य जुगात सत्य है भी सत्य नानक होसी भी सत्य। ਜਿਹੜੇ ਸਤਿਗੁਰੂ ਤੋਂ ਬਲਹਾਰ ਬਣਿਆ ਕੁਰਬਾਨ ਬਣਿਆ ਇਹ ਗੁਰੂ ग्रंथ साहिब की बाणी तो साहिबन की बाणी में अमृत समायला अगर तुम 5 मिनट भी ध्यान से ॿुधंदो तो तव्हांखे अमृत महसूस थींदो। तन ऐं मन ॿई शीतल थी पवंदा गुरुअ जी बाणीअ द्वारा। साहिब फरमाइनि था मां बलहार बणिया कुर्बान वञा जेके जीवन मुक़त पाण तरी विया आहिनि असांखे बि तारनि था। ऐसे गुरु को बल तमन्ना ही न हुजे। हिकु सेवक ते सतगुरु राजी थिया चयोसि पुट तूं ॾाढी सेवा कई आहे घुर छा खपई। सेवक गदगद थी वियो कि सतगुरु मूंखे पाण त
ॿुधी करे जंहिंमहिल घर वञे, सत्संग ॿुधी करे जंहिंमहिल पंहिंजे घर वञे, पाड़े में वञे, दोस्तनि ॾे वञे, काॾे बि वञे, त उन खे ॾिसी करे ॾिसण वारे खे महसूसु थियणु खपे कि लाल थी आयो आहे। महसूसु थियणु खपे। उन जो नालो सत्संग आहे, न त सत्संग छाजो। तव्हां सत्संग ॿुधी करे हितां जंहिं महिल वञो त घर वारनि खे ईअं लॻणु खपे कि अरे होली खेॾी आयो आहे छा, अरे ये तो लाल तो लगे, अरे हिनजो तो चेहरे में चमक है, अरे पार्लर में थी आया जा ग्लो आहे तुंहिंजे चेहरे में भी। बियर बार, कोई दारू जी बच्ची ते वञे, कोई शराब जी महफ़िल में वञे दोस्तनि सां, ऐं तो जंहिंमहिल वापसि अचे त सभु सम्झी वेंदा आहिनि काॾो आयो आहे, सभु सम्झी वेंदा। ख़ासि करे हुनजी घरवारी त सम्झनि या बसि हाणे छुटी भाॼी जेका ठाही हाणे कर्म न आहे, जेका बि आहे खाईंदो हाणे चुप करे, मिर्च भले ॿिया बि मथां विझी छॾेसि, थोरा ॿिया बि विझेसि मिर्च, हाणे टेस्ट लॻंदसि, चवंदो सुठी ठाही अथई, ॾाढी बढ़िया, हा न, हाणे ख़बर न पवंदसि। तीअं सत्संग तां बि जेको वञे ऐं घर वञी अगरि उनखे भोजन मिले न त उनखे ख़बर न पवंदी, त छोकी उनजी रग रग में सत्संग वसी वेंदो आहे त उनखे को स्वाद बि विसरी वेंदा, उनखे नज़ारा ई ॿिया विसरी वेंदा, उनखे बसि प्रभु ई प्रभु नज़र अचणु खपे जाॾे काॾे, उनखे ज़बान जी रसनि जी ज़रूरत ई न रहे, ॿाहिरियनि नशनि जी त ज़रूरत ई न रहे। गुरु अमरदास टी पातशाही सत्संग कयो, आनंद साहिब जी बाणी ॿुधायो, छा चयो, आनंद भया मेरी माए, आनंद भया मेरी माए, सतगुरु में पाया, सतगुरु में पाया। सेवक ॿुधी बाणी मथो टेकी घर वियो, आयो ई न, हिकु ॾींहुं न आयो, ॿ ॾींहं न आयो, टे ॾींहं न आयो। गुरु अमरदास पुछियो भाई उहो सेवक ईंदो हो काॾे वियो, इहो सतगुरु 3 ॾींहंनि खां न आयो आहे बराबरि। अरे वञो ॾिसोसि तबियत त ठीकु अथसि, विया दर खड़कायोसि, दर खोलियईं, चयसि गुरु अमरदास साहिब सॾु था कई प्यारा, 3 ॾींहं थिया अथई सेवा ते न आयो आहे, तूं किथे आहे? हथ जोड़े पंहिंजे ॿाहिरनि सेवादारनि खे चए थो, आनंद भया मेरी माए, आनंद भया मेरी माए, सतगुरु में पाया, सतगुरु में पाया। तो वेने तुम बॉडीगार्ड थी आयो आहे तो वरी हेठि थोड़ी या तो चश्मो बश्मो पाए सलमान खान। आनंद भया मेरी माए, आनंद भया मेरी माए, सतगुरु में पाया, सतगुरु में पाया। ॾिठोसि त लाल ये गुलाल लॻल हूंदा, होली खेॾल लाल। हथ जोड़ी उन्हनि बि चयसि, उहे बि ॾिसी करे ई उन्हनि खे प्रेम जागी हो, नम्रता जागी हुई, छोकी चेहरे सां ई माण्हूअ खे ख़बर पइजी वेंदी आहे कि हे इंसान कीअं आहे। कंहिंजे साम्हूं तव्हां वञो, उनखे ध्यान सां ॾिसो, तव्हां सम्झी वेंदव कि हे माण्हू कीअं आहे। सम्झी विया कि रंग में रंगियल थो लॻे, आहे त असांजो दोस्त, पर हिन महिल हिन जी जेका हालत ई ॿी आहे। चयोसि भाउ हल प्यारा, सतगुरु सॾई था, हलियो आयो। गुरु अमरदास चयसि पुट 3 ॾींहं थिया तूं न आयो आहे, चए थो मुंहिंजा सतगुरु आनंद भया मेरी माए, आनंद भया मेरी माए, सतगुरु में पाया, सतगुरु में पाया। ई लाल थी वञे। गुरु अमरदास गले लॻायो, भई असां 3 कलाक सत्संग ॿुधूं था, पर सत्संग जी हिकु लाइन बि असांजी अंदर में नथी वसे। हिन हिकु लाइन ॿुधी करे उहा लाइन अंदर में वसाए छॾी, तॾहिं लाल थी पियो आहे। बिसमो बिसमो समूही भई लाल गुलाल रंगा
नानक संतन रस आई है कहो नानक संतन रस आई है कहो नानक संतन रस आई है यो गुरबाणी जो रस कंहिंखे ईंदो आहे जंहिंखे थोरी जानकारी हुजे जंहिं थोरो इहो अमृत पहिरियों पीतो हुजे जंहिं न पीतो आहे उन वीचारे खे कहिड़ी ख़बर कंहिं हिकिड़े पीअण वारे खे चवनि पिया छा यार तूं रोज़ रोज़ नशो थो करे यार तूं जॾहिं ॾिस नशे में टुन लॻो पियो आहे तोखे छा थो मिले त उन चयसि प्यारा तोखे कहिड़ी ख़बर हाँ होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है हाँ? तोखे कहिड़ी ख़बर आहे कि हिन में कहिड़ो आनंद आहे कहिड़ो रस आहे हाँ? तूं त होश में आहे न तोखे कहिड़ी ख़बर ही त रस उन खे ईंदो आहे जेको इहो पी करे बेहोश थी वञे उन जी पोइ दुनिया अलॻि आहे उन जी पोइ हीअ दुनिया न आहे उन जी मौज ई अलॻि आहे अरे तोखे कहिड़ी ख़बर कि गुरुअ जी बाणीअ में या गुरुअ जे वचननि में गुरुअ जे सत्संग में कहिड़ो नशो आहे उहो नशो त मीरा खे आयो उहो नशो त नामदेव खे आयो उहो नशो त गुरु नानक खे आयो जो चयूं नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात उहो कहु नानक संतन रस आई है कहो नानक संतन रस आई है कहु नानक संतन रस आई है कहो नानक संतन रस आई है चाक मुंगा मुस्कारे चाक मुंगा मुस्कारे जो चाक मुंगा मुस्कारे जो चाक मुंगा मुस्कारे आप मुक्त मोए तारे आप मुक्त मोए तारे ऐसे गुरता बल बल जाइए ऐसे गुरता बल बल जाइए आप मुक्त मोए तारे 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 आप मुक्त मोए कबीर साहब चवंदा है दुख में सुमिरन सब करे दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई सुख में करे न कोई जो सुख में सुमिरन करे जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होए तो दुख काहे को होए हे गणपति जा ॾींहं हलनि था असांखे चकरबाटा जा संगत जा पंहिंजा ॿार सेवादारी गणपतिअ में बि चवंदा आहिनि हलो कीर्तन कयो त करिणो पवंदो आहे कंदा आहियूं कंहिं वटि शादी वियांह हूंदो आहे चवंदा आहिनि हलो कीर्तन कयो कंदा आहियूं कंहिं वटि कोई जणियनि जो कार्ज हूंदो आहे कोई चवंदा आहिनि बाबा ख़ुशीअ जा ॿ गीत ॻायो आसीसा जा हिकु ॿ लाॾो ॻायो लाॾा बि ॻाईंदा आहियूं पर हे जेको सत्संग कीर्तन आयोजन थियो आहे हे कीअं थियो आहे
इन्हनि ॿारनि मन में बस कामना रखी ही कि असां वरी सत्संग पंहिंजे बिलासपुर में कराईंदासीं। त भगवान उहा कामना पूरी कंदा। इहो ई त करिणो आहे असांखे, जेको इहे असांजा ॿार था कनि। ईअं ई त सत्संग करिणो आहे असांखे, तॾहिं त पोइ दुख न ईंदा। अॼोके सत्संग में तव्हां जेके बि आया आहियो प्रभु उन्हनि ते कृपा कंदा, उन्हनि खे कोई दुख न ईंदा, छोकी स्वाभाविक सरल सत्संग थी रहे। काई हिन में कंहिं बि प्रकार जी काई कामना न आहे, कोई प्रयोजन न आहे। ॿियो सत्संग ई प्रयोजन, हे आयोजन उन जी करे ई आहे कि सत्संग थिए, भगवान जी भक्ति थिए। उहा शादीअ में करायोसीं या ॿिए कंहिं उपलक्ष्य में करायोसीं त उहा ॿी ॻाल्हि थी वई। हे हिन जो सिर्फ़ु उद्देश्य इहो आहे कि प्रभु जी भक्ति थिए, भगवान जो भॼन थिए। हे साईं बाबा जा भक्त जेके हूंदा आहिनि उन्हनि में बि हिकु अजीब दीवानगी हूंदी आहे। हिकु भक्त चए थो, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा बाबा तेरी शिरडी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, दीवाना हो गया रे मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया रे मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में। तव्हां दरबार अचो त असांजो नियम आहे कि नारियल कपूर अगरबत्ती संगत खणी ईंदी आहे, पर न खणी अचिजो। असां वटि कुझु प्रसाद प्रेमी अहिड़ा खणी ईंदा आहिनि, चॉकलेट बिस्कुट ॿारनि जे लाइ, जेके असां सभु संगत खे ईअं ॾींदा आहियूं त संगत खे ॾाढी उमंग उत्साह वधंदो आहे कि भई असांखे प्रसाद ॼण मथो आयो, भॻवानु ॾिनो, ॼण साईं बाबा ॾिना। हिकु मन जी ख़ुशी ॿारनि खे, संगत खे। पर हक़ीक़त में अगरि असां दरबार वञूं, मंदिर वञूं, गुरुद्वारे वञूं, प्रभुअ जे दर ते वञूं त भेंट कहिड़ी ॾियूं? मन बेचे सतगुर के पास तिस सेवक के नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा
छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं तेरे घर को छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं तेरे घर को छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं तेरे घर को छोड़ कर मैं कहीं और कैसे जाऊं सब कुछ तो यही पाया बाबा तेरी शिरडी सब कुछ तो यही पाया सब कुछ तो यही पाया रे पाया बाबा तेरी शिरडी सब कुछ तो यही पाया बाबा तेरी शिरडी ओ राम कृष्ण विष्णु या शेर वाली मैया कृष्ण विष्णु या शेर वाली मैया ओ राम कृष्ण विष्णु या शेर वाली मैया कृष्ण विष्णु या शेर वाली मैया कृष्ण विष्णु या शेर वाली मैया राम कृष्ण विष्णु या शेर वाली मैया कृष्ण विष्णु या शेर वाली मैया अल्लाह नजर आया अल्लाह नजर असां सिंधी माण्हू हर जगह ते सिर निवाईंदा आहियूं ऐं इन करे सिंधियुनि जहिड़ो कोई सुहिणो न हूंदो त जेको सिर निवाइण ॼाणे जंहिंजो सिर झुके थो उहो ई त सच में इंसान आहे उहो ई त गुरमुख आहे असां सिंधियुनि जो सिर हर जगह ते झुकंदो काथे मंदिर हुजे त असां हथ जोड़ींदा आहियूं मस्जिद हुजे त बि असांजो सिर निवंदो आहे उतां लंघूं त सही गुरुद्वारो हुजे त असां मथो ज़रूरु टेकींदासीं प्रभु ईसा मसीह जो गिरजा घर बि हुजे त बि असांजो सिंधी माण्हू अगरि उतां लंघंदो त उहो ज़रूरु हथ जोड़ी नमस्कार कंदो भले अंदरि न बि वेंदो त ॿाहिरां ई नमस्कार कंदो काथे हनुमान जी जो देवी माता जो मंदिर हूंदो आहे झंडा नज़र ईंदा आहिनि त असांजा हथ जुड़ी वेंदा आहिनि सिर झुकी वेंदो आहे गाॾीअ में हलंदे ई हलंदे विच में छा थियो की असांजी चकरभाटा में धड़ाधड़ पेट्रोल पंप खुली विया ॾाढा त उन्हनि सभिनी जॾहिं खोलींदा आहिनि त रंग बिरंगी झंडा लॻाईंदा आहिनि पोइ हर पेट्रोल पंप ते बि सिर पियो झुके झंडा लॻल आहिनि सिंधी माण्हू असांजा सभु असांजा जेके ईंदा आहिनि सुबुह जो चकरभाटा मां निकिरंदा आहिनि उन्हनि खे ॾिसो तव्हां चकरभाटा मां निकिरंदा आहिनि पहिरियों असांजे दरबार में मथो टेके निकिरंदा पोइ बाज़ार में श्री राम मंदिर आहे घनश्याम रोहरा जो ठहियलु उते प्रणाम कंदा वरी अॻिते दीवान भाऊ जो हनुमान जी जो मंदिर आहे वरी नया पारा खां जीअं थोरो अॻिते वधंदा त हिते धर्मलाल कौशिक जे हिते शारदा माता जो मंदिर आहे हथ जोड़ींदा के त लही करे प्रणाम कंदा आहिनि के हलंदे ई प्रणाम करे ज़रूरु सिर झुकाईंदा वरी काली मंदिर ईंदो साईं बाबा जो मंदिर ईंदो अगरि उन्हनि खे हितां मुड़ी वञिणो आहे त ठीकु आहे न त जेको बि मंदिर आयो जेको बि झंडो नज़र आयनि उते ज़रूरु असांजा ॿाहिरि सिर निवाईंदा हथ जोड़ींदा अहिड़ो असां में संस्कार भरियल आहिनि बचपन खां ई कि जाते भी सिर झुकायो कुछ न कुछ तो आसीस मिलंदी न कुछ न कुछ तो दुआ मिलंदी हो राम कृष्ण विष्णु
ਕਹਿ ਦੋ ਅੱਲਾਹ ਨਜ਼ਰ ਆਇਆ ਬਾਬਾ ਤੇਰੀ ਸ਼ਿਰਡੀ ਅੱਲਾਹ ਨਜ਼ਰ ਆਇਆ ਬਾਬਾ ਤੇਰੀ तू ही नजर आया बाबा तेरी शिरडी जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबानी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।